अदा गुज़ारिश इहा त ही खरबे रुपयनि जो कमु आहे, को नंढड़ो मसालो कोन्हे, का ट्रांसफर कोन्हे जो आहे कैंसिल करायूं। कल्ह कैबिनेट जे इजलास में फिनेंस डिपार्टमेंट रिपोर्ट कई आहे त असां कंप्लीट होमवर्क न कयो आहे, मैकेनिज़म न ठाहे सघिया आहियूं, जंहिंजे करे असांखे कुझु ॾींहं अञा मोहलत ॾिनी वञे। वाक़ई इहा सही ॻाल्हि बि आहे। ॾिसो, पेंशन जा नोटिफिकेशन रुकिजी विया आहिनि। ग्रुप इंश्योरेंस बेनुअल फंड कैबिनेट 6 अक्टूबर वारी मीटिंग में प्रिंसिपल एग्रीड करे छॾियो आहे त इहो मिलंदो। हाणे उन ते चीफ सेक्रेटरी ऐं फिनांस डिपार्टमेंट खे मैकेनिज़म तरीक़ेकार ठाहे रिपोर्ट ॾियणी आहे न। हाणे फिनांस डिपार्टमेंट चए थी त इहे सभु पैसा जेको रिटायर थींदो वञे उन्हनि खे ॾींदा वञूं, त ड्यूरिंग सर जेको फोत थींदो उनखे पैसा उन लाइ को गवर्नमेंट तरीक़ेकार ठाहे, या गवर्नमेंट के फंड्स उन में रखंदी। बेनुअल फंड जी बि उहा सूरत हाल आहे। ऐं मां यार गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुंहिंजी तबियत सही न आहे, मां कराची हॉस्पिटल में हुउसि। मां त हिन बीमारी हूंदे राति ॾींहुं हिकु कयो आहे, सिंध जे मुलाज़मनि सां सचाई ॾेखारी आहे। असां कॾहिं बि पोइ हिते हटण जो सोचियो ई कोन्हे। हाणे मां हिननि माण्हुनि खे, नेगेटिव माण्हुनि खे किथां रिप्लाई ॾींदुसि? जंहिंखे जेको वणे, जंहिंजो जेको ज़हन हूंदो उहा ई गुफ़्तगू कंदो। जो वड़ जुड़े जनसी सो वड़ सही कनि। सो हुन लाइ मिस्टर बाबू असांजो ज़मीर मुतमिन आहे, ऐं उन खां पोइ नंढड़ा मामला कोन्हनि। इहे मामला तमामु वॾी लेवल जा आहिनि, मसइला सुलझा पिया आहिनि। बेनुअल फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस ओके आहे, सिर्फ़ु तरीक़ेकार ठहंदो यार। हे कंहिं फैक्ट्री जा कंहिं सेठ जा नौकर कोन्हे न त जीअं असां चऊं उहे थींदो वञे। DRA ते एग्रीड थी वियो आहे 1 खां 20 ग्रेड ताईं। यार उन जो को तरीक़ेकार थींदो, कीअं, केतिरा मुलाज़िम आहिनि, केतिरनि खे केतिरा पैसा मिलंदा। बसि ईअं ॻाल्हि त कोन्हे लही मां लठ भञी बसि भॻा अचूं। उन करे तव्हां मुतमिन रहो। बाक़ी जेका सूरत हाल आहे, मां जंहिं ॾींहुं ऐं मुंहिंजी लीडरशिप सी जी वेसाघाती असांखे जंहिं ॾींहुं ॾिसण में आई त असांखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कोन्हे, न सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। असां पाण ई अची वेंदासीं, पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदासीं। ऐं हूअं ई बि टेबल टॉक ते मामला आहिनि, टेबल टॉक जे ज़रिए ई हल कया अथऊं। ऐं असां मुतमिन आहियूं इनशाला। हाणे हर 15 ॾींहं कैबिनेट आहे, भला हिकिड़े कल्ह वारे इजलास में न, वरी 15 ॾींहं खां पोइ कैबिनेट आहे। हलो, जेकॾहिं डिले कंदा त केतिरा ॾींहं डिले कंदा? तंहिंजे करे छॾे ॾे यार। जेके जेके नेगेटिव कमेंट कनि था ग्रुपनि में, मां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾियां? तव्हां भली मुंहिंजो वज़ाहत इहो बयानु हलाए छॾियो, मुंहिंजी तबियत सही न आहे। ऐं उन खां अलावा यार ॾिसो, 6 अक्टूबर खां पोइ 14 अक्टूबर, 21 अक्टूबर, 28 अक्टूबर 3 मीटिंग कयूं न गवर्नमेंट जी टीम सी जी लीडरशिप सां। ॻाल्हियूं तय थियूं, उन ते वॾी लेवल जो बहस हलियो आहे। तरीक़ेकार असां पंहिंजूं रिकमेंडेशन ॾिनियूं, हुननि पंहिंजियूं ॾिनियूं। उहे मामला तक़रीबन असांजा तयशुदा आहिनि। हाणे गवर्नमेंट उन ते सॼो होमवर्क करे ऐं उहा कमेटी जी रिपोर्ट बि कैबिनेट में वेंदी। पोइ फाइनल कैबिनेट आहे। थी सघे थो कैबिनेट इहे मामला असेंबली में मोकिले सघे थी, त भई असेंबली ऑर्डिनेंस पास करे, एक्ट पास करे, जीअं बलूचिस्तान कयो। हिते ईअं त कोन्हे त बाबा चीफ सेक्रेटरी जे हथ मां उहो करे छॾींदो, CM जे हथ मां कैबिनेट होॾे बि मोकिले सघे थी। हाणे माण्हू चवनि था त जीअं असां निंड मां उथूं त असांखे हर शइ मिली वञे। यार पेंशन जा नोटिफिकेशन रुकिया पिया आहिनि। ग्रुप इंश्योरेंस बेनुअल फंड ओके आहे भाई, मिलंदो कॾहिं खां, ऐं उनजो तरीक़ेकार सिर्फ़ु इहो ठहिणो आहे यार। कैबिनेट 6 अक्टूबर जा मिनट्स पिया आहिनि जंहिंमें क्लियर कयो आहे। ज़रूरत पए त मां उहे मिनट्स फेसबुक ते रखे सघां थो। DRA ते एग्रीड आहिनि। हाणे उनजो थोरो तरीक़ेकार त ठहंदो या न ठहंदो यार?